नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलो त यूसी खेरवा कमरदीन चांडियो भरिसां ॻोठ समी जो तड़ क़दीमी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ समी जो तड़ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल ऐं जॾहिं त हीउ स्कूल 20 सालनि खां बंदि पयल आहे। हितां जे ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजो ॻोठ वॾी आबादी रखंदड़ ॻोठ आहे। अफ़सोस सां थो चवणो पए असांखे सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां परे कयो वियो आहे। ॻोठ समी जो तड़ ॻोठाणनि समेत मासूम ॿारनि निटण उस में मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ समी जो तड़ जेको क़दीमी स्कूल आहे, जेको 1980 ईस्वी में क़ाइमु थियो हो, हिन ॻोठ में 150 खां वधीक ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। ख़ुदा जल्द खां जल्द स्कूल जी इमारत जी मरम्मत कराए हिते उस्ताद मुक़रर करे असांजे मासूम बचण जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। स्कूल बंदि हुजण सबबि मासूम ॿारड़ा माल चारण ते मजबूर आहिनि, जॾहिं त हिते पीअण जो साफ़ पाणी न हुअण सबबि ॻोठाणा 3 किलोमीटर परे खां पाणी भरे अचनि था। ॻोठ खे का बि सहूलियत न आहे। ॻोठाणनि हितां जे चूंडियल नुमाइंदनि MNA ज़ुल्फ़कार बियाण, MPA आरिफ मुस्तफ़ा जतोई, वज़ीर आला सैयद गनी समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ जे स्कूल में उस्तादनि जी मुक़ररी समेत असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।